नाज़रीन, क़ौमी असेंबली जे क़ाइमा कमेटी समाजी तहफ़्फ़ुज़ ऐं गुरबत बाबति कमेटी जे चेयरमैन MNA मीर ग़ुलाम अली टालपुर इस्लामाबाद में पंहिंजूं सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। MNA मीर ग़ुलाम अली टालपुर ते क़ौमी असेंबली जी समाजी तहफ़्फ़ुज़ ऐं गुरबत स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन मुक़ररु करण खां पोइ इस्लामाबाद में पार्लियामेंट अंदरि तोड़े पार्लियामेंट खां ॿाहिरि बि गुरबत घटायो प्रोग्राम समाजी तहफ़्फ़ुज़ बाबति मुख़्तलिफ़ सीनियर माहिरनि ऐं पाकिस्तान पीपल पार्टी जे क़ौमी असेंबली अंदरि अहम क़यादत सां उन सिलसिले में मस्बत ॻाल्हियूं करे तजवीज़ूं ऐं मशावरत पिणु कई। समाजी तहफ़्फ़ुज़ गुरबत ऐं बैतुल माल जे हवाले सां इस्लामाबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम पाकिस्तान जे मरकज़ी आफ़ीस पहुची बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन रूबीना रूफ़ सां तफ़सीली मुलाक़ात कई ऐं रूबीना रूफ़ मीर ग़ुलाम अली टालपुर खे प्रोग्राम में ईंदड़ मौजूदु वक़्त जे हलंदड़ प्रोग्राम बाबति मुकमल ब्रीफिंग ॾींदे खेसि प्रोग्राम खे वसी ऐं जटादार बणाए पूरे मुल्क में गुरबत जी लकीर खां हेठि गुरबत ग़रीब मिसकीन पौरियत तबिके खे रिलीफ मुहैया करण बाबति ॻाल्हियूं कयूं।